जो शान मां छा बयान करे सघां। हज़रत जिब्राइल हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि 33 सालनि में कुल 10 भेरा आयो हो। आमिना जा लाल इहो ई जिब्राइल, बतूल जा बाबा इहो ई जिब्राइल, हज़रत अबू बकर जा न्याणा इहो ई जिब्राइल, उमर जा न्याणा इहो ई जिब्राइल, हज़रत उस्मान जा सहरा इहो ई जिब्राइल, हज़रत अली जा सहरा इहो ई जिब्राइल, शहीद करबला जा नाना इहो ई जिब्राइल। तो जे पाक खिदमत में 24,000 भेरा आयो। सुभान अल्लाह जो आवाज बैठा दोस्तों। साईं अम्मा खदीजा ताहिरा के फरमायो, खदीजा अल्लाह जो हुक्म जीवा मुखे, अल्लाह जो पैगाम, अल्लाह जो हुक्म, अल्लाह जी तौहीद, अल्लाह जो दीन पंहिंजनि वेझनि रिश्तेदारनि खे ॿुधाइणो आहे। खदीजा घर में कुझु आहे? अम्मा खदीजा अर्ज़ कयो, साईं हाओ गोश्त जो टुकड़ो रखियो, 2-4 बूटियूं आहिनि, लप खन अटे जी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, खदीजा ये 2-4 बूटियूं तूं तैयार कर, ऐं मानी गोहे तूं तैयार कर, हथ मुहम्मद लाईंदो, बरकत अर्श वारो मोकिलींदो। हुयो भी काश मां वटि टाइम हुजिया। हिकिड़े भेरे साईं जन पंधु कंदे विया, कंहिं खूह तां गुज़रिया। अल्लाह जे रसूल पुछा कई त हिन खूह जो नालो छा आहे? सहाबा किराम ॿुधायो, अल्लाह जा रसूल इस्मुहु वैसान व माहु मिल्ह। क़ुर्बान वञा, हिन जो पाणी यानी सुकण वारो आहे, पहदो न कढो त पाणी सुकी वञे, वरी 24 कलाक खां पोइ 8 पारनि खां पोइ बि मस अचे ऐं पाणी हिन जो खारो आहे। आमिना जे लाल फरमायो, अॼु खां बाद हिन जो पाणी हिन जो नालो नौमान चश्मे वारो तय्यबा, हिन जो नालो चश्मे वारो, ऐं हिन जो पाणी पाक साफ़, माखीअ खां वधीक मिठो। वग़य्यर रसूलुल्लाह इस्म वग़य्यर अल्लाहुल मा। अर्श वारे फरमायो, मुंहिंजा मिठा तूं नालो बदलायो, मां जर बदलायो। खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा खदीजा ताहिरा के फरमायो, खदीजा मानी प्यार तू कर, अल्लाह जे रसूल। दोस्तों जलसन में अजीब ॻाल्हि ॿुधायां, जलसन में प्रोग्रामनि में जेका अहले इल्म उलमाए किराम ऐं अहबाब दोस्तनि जे अचण ते आमद ते जेका मानी थींदी आहे, इहा पहिरीं मानी ख़ुदि ख़ुदा जे रसूल पाण कई आहे। हदीस पाक पढ़ां त चवंदो त किताब जो हवालो बि ॾींदुसि। अल्लाह जे रसूल पाण यानी इहा मानी तयार कराई आहे। हाणे जलसे जो इश्तिहार छपजे, साईं जन जो जलसो आहे, साईं जन जो बयान आहे, इश्तिहार छपजे। तव्हां इश्तिहार छपाईंदा हो, स्टीकर छपाईंदा हो, पंफलेट छपाईंदा हो। क़ाम रसूलुल्लाह, आमिना जे लाल जे वेझनि रिश्तेदारनि मां को बि अहिड़ो न हुयो जेको इन जलसे जी पब्लिसिटी या इन जलसे जी शोहरत या इन प्रोग्राम आमिना जे लाल जे बयान जी वाखाण करे साईं जन जे सुहिणे नबीअ जे मिटनि माइटनि वेझनि रिश्तेदारनि सौट सौटी सौट मासात ऐं ॾाॾाण जे वेझनि रिश्तेदारनि खे वठी अचे। क़ामल अली हैदरे कर्रार, हसनैन जो बाबो, बतूल जो घरवारो, कुरान जो कारी, कुरान जो हाफिज, सुहिणो अली उथी बीठो। अर्ज़ के अल्लाह जा रसूल बयान तव्हां कयो, ऐलान अली कंदो। इन्न रब्बी वहबली क़ल्बन वक़ूला वलिसानन तल्क़ा। सुहिणो अली पाण फरमाईंदो आहे, अल्लाह ताला क़ुरान में 6666 आयतूं नाज़िल कयूं। इन्हनि सभिनी आयतुनि मां
अलहम्दो जे अलिफ खां वठी वन्नास जे सीन तां क़ुरान जे जहिड़ी आयत ते हथ रखंदे मां ॿुधाईंदो मां त फी सहलिन नज़लत अंबे जबलिन नज़लत फी लैलिन नज़लत अंबे नहारिन नज़लत क़ुरान जी जहिड़ी आयत ते हथ रखी मूंखां पुछा कंदे मां ॿुधाईंदो मां त ही सहाबा किराम जे बारे में नाज़िल थी आहे या मदीने जे मुनाफ़िक़नि जे बारे में आहे क़ुरान जी ही आयत यमन जे नसारनि जे बारे में आहे या ख़ैबर जे यहूदियुनि जे बारे में आहे क़ुरान जी ही आयत मक्के में नाज़िल थी या मदीने में नाज़िल थी क़ुरान जी ही आयत खंदक में नाज़िल थी या ख़ैबर में नाज़िल थी क़ुरान जी ही आयत ॾींहं जो नाज़िल थी या रात जो नाज़िल थी सुहिणा अली क़ुरान जो एतिरो इल्मु सुहिणो अली पाण फरमाईंदो आहे इन्न रब्बी वहब ली क़ल्बन अक़ूला व लिसानन तल्क़ा इन करे त अली क़ुरान जे अखर अखर जो तोखे मक़सद सम्झाईंदो इन करे त अली खे अल्लाह पैदा ई क़ुरान जे करे कयो नाल सजदे दे नाल सजदे दे सैयद सजदाए बिन सजदे दे सैयद सजदा नहीं खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अली हेलिया उदली अशीअती मुंहिंजनि रिश्तेदारनि खे पंहिंजनि चाचनि खे पंहिंजनि सौटनि खे मुंहिंजनि चाचनि मुंहिंजनि सौटनि खे वठी आ अल्लाह जे रसूल दावत कई आ इन करे त काफ़िर हुआ क़ुरान ॿुधण जे नाले ते नाचनि हा अल्लाह जे तौहीद ॿुधण जे नाले ते नाचनि हा सिर्फ़ उन्हनि खे चओ वञी आमिना जे लाल अव्हां जी दावत कई आ उदली अशीअती सोणो अली रवानो थियो आमिना जे लाल जे बयान जी दावत ॾियण लाइ दरवाज़ो खड़काए अंदरां माण्हू निकिरी आयो अली कीअं आयो आहे अली साईं फरमाईंदो आहे आमिना जे लाल अव्हां जी दावत कई आहे हिकु घर ॿियो घर चार घर अठ घर ईअं ॿुधाईंदे ॿुधाईंदे सोणो अली जीअं वापसि आयो आहिस्ता आहिस्ता सारे खानदान जा माण्हू गॾु थिया अल्लाह जे रसूल बिस्मिल्लाह पढ़ी करे अल्लाह जो नाम वठी करे उन मानीअ खे सोणो अली फरमाईंदो आहे 40 खां वधीक मर्द हुआ जेकॾहिं खाए हा त हिकिड़ो माण्हू ॿिठो न करे हा पर ख़ुदा गवाह 40 ई खाई ठो करे विया मानी बचल उथी बीठो साईं जन उथी भी बयान कयो खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब खां पहिरियां पंहिंजे बयान में जेके लफ़्ज़ चया अल्लाह जे रसूल पहिरियां जेके लफ़्ज़ फरमाया इन्न राइद ला युकज़िबु अहलहु जंजी दिल ठरे थी पई त मथे को दोस्तों सुभान अल्लाह जो आवाज़ ॾाढा दोस्तों सुभान अल्लाह जो आवाज़ अञा ॾाढा नबी फरमायो जंहिंते तूं कलमो पढ़ियो वो आमिना जो लाल फरमाईंदो हिन कायनात में खुदा जी खुदाई में सब खां पहिरियां सुभान अल्लाह जी सदा जिब्राइल ॾिनी हुई अल्लाह जे रसूल अल्लाह जी ज़ात मुक़द्दस जे बारगाह इलाही में अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजो उम्मती जॾहिं सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चवे मौला मुझे उन गुनहगार उम्मतीअ खे छा मिलंदो अल्लाह जो रसूल फरमाईंदो
जिब्राइल आयो हो अल्लाह जो पैगाम खणी आयो हो जिब्राइल चयो ओ मुंहिंजा मिठा अल्लाह फरमाईंदो मन क़ाल सुब्हानल्लाह नाल सवाब जिब्राइल कुर्बान वञा तुंहिंजो उम्मती तुंहिंजी उम्मतियाणी पोढ़ो या जवान मजमे में या अकेलो जॾहिं अल्लाह जो नाम सुभान अल्लाह जी सदा बुलंद आवाज़ सां ॾींदो मां अर्श वारे जो वाइदो मोहम्मद मिठा तुंहिंजे उन गुनहगार उम्मतीअ खे मां एतिरो सवाब ॾींदुमि जेतिरो जिब्राइल खे ॾींदो हाणे तव्हांजी मर्ज़ी थो हाणे मां वटि टाइम थोरो बचियो आहे सफ़ीला में बि नाराज़ थींदो हूंदो खुदा करे मां इहा जेका रिवायत शुरू कई आहे पूरी करे सघां हाणे सुभान अल्लाह जे लाइ बार बार तव्हांखे न चवंदुमि अञा ॿुधाए वञा त हिन कचहरी में को अहिड़ो दोस्त आहे जेको हाणे उथी बि ऐलान करे ॾे मदरसे जो कमु हले थो मां पूरो तोलो सोन जो ॾींदुमि आहे 50,000 पूरो तोलो सोन जो तोखे ॿुधायां अल्लाह जो रसूल फरमाईंदो आहे मुंहिंजा उम्मती दुनिया में इख़लास सां हिकु भेरो सुभान अल्लाह तूं चई आहे मां मोहम्मद ख़त्म नबूवत वारी हिन ज़बान सां मस्जिद नबी जे मिंबर ते वेही वाइदो ॾियण थो क़यामत जे ॾींहुं हिकु भेरो सुभान अल्लाह चवण जो सवाब अल्लाह खां पूरो 80 तोला सोन राह खुदा में ख़ैरात करण जो वठी अञा ॾाढा सुभान अल्लाह रसूलुल्लाह इन्नर राइद ला युकज़िबु अहलहु अबू जहल भी वेठो आहे अबू लहब भी वेठो आहे ज़ुबैर बिन अब्दुल मुतल्लब भी वेठो आहे अब्बास बिन अब्दुल मुतल्लब भी वेठो आहे खातमुल अंबिया जा चाचा भी वेठा आहिनि सुहिणे नबीअ जा सौट भी वेठा आहिनि अल्लाह जे रसूल फरमायो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा रत जा रिश्तेदारो हिकु ॻाल्हि तव्हांखे बि चङी तरह मालूम आहे माण्हू जेकॾहिं कंहिं ॿिए सां का मिठी ॻाल्हि करे पर अल्लाह जो दुनिया जे दस्तूर मुताबिक़ माण्हू पंहिंजनि सां कॾहिं ग़लति ॻाल्हि न कंदो आहे कॾहिं कंहिं जॻह वटि फ़ैसिलो हुजे न पोइ थींदो आहे त बाबा तूं अॻ में पंहिंजे चङनि मुड़ुसनि खां पुछा करे पोइ मूंखे वर्ती ॾिजां त पंहिंजनि जॾहिं पुछा कंदा आहिनि त माण्हू पंहिंजे सां सच ॻाल्हाईंदो त बाबा हे मूंखां ग़लती थी आहे हाणे बिरादरी ॼाणे तव्हां ॼाणो अल्लाह जो रसूल फरमाईंदो वल्लाहि लौ कज़्ज़बतु الناس जमीआ ओ मुंहिंजा चाचो ओ मुंहिंजा रिश्तेदारो ओ मुंहिंजा सौटो मां जेकॾहिं सारी दुनिया सां कूड़ ॻाल्हाया तॾहिं बि तव्हां सां कूड़ न ॻाल्हाया छो त मां त पंहिंजे ज़बान मां कॾहिं ग़लति ऐं कुथो लफ़्ज़ बि न ॻाल्हायो आहे मां खां कूड़ जो तसवुर बि कोन्हे ओ मुंहिंजा रिश्तेदारो जेकॾहिं मां सारी दुनिया सां कूड़ ॻाल्हाया तॾहिं बि तव्हां सां कूड़ न ॻाल्हाया वलो गर्रतु الناس जमीआ जेकॾहिं सारी दुनिया वारनि सां मां धोखेबाज़ी कयां ख़ुदा गवाह तव्हां सां मां कॾहिं बि धोखेबाज़ी न कयां अल्लाह गवाह इन्नी अल्लाह जो कसम खणी चवां थो मां अल्लाह जो रसूल आहियां अल्लाह ताला सारे नबियनि जो सरदार नबी बनायो आहे ख़ासि तौर ते अव्हां लाइ सारी दुनिया वारनि लाइ अल्लाह मूंखे रहमत वारो नबी बनायो आहे कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ नबूवत जो ऐलान हुयो खातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ऐलान फरमायो अल्लाह जे रसूल पंहिंजे वेझनि रिश्तेदारनि खे ॿुधायो त मां अल्लाह जो सचो नबी ऐं सचो रसूल आहियां अय्युहन्नास क़ूलू ला
पढ़ण तुंहिंजो कम आ, जन्नत में वठी वञण मां मोहम्मद जो कम आ। सभ खां पहिरियां तव्हां त कलमो पढ़ो, तव्हां कलमो पढ़ंदा मोहम्मद जी दिल ख़ुश थींदी, अर्श तां तव्हां लाइ जन्नत जा फैसला थी वेंदा। साईं जन फरमायो वल्लाहिल लज़ी ला मस्तूबा सारी दुनिया जा सच्चा रह पासे मोहम्मद मिठा तुझी ज़बान सदमे खां मथे आ। आमिना जा लाल अल्लाह जा महबूब तू सभिनी सब सच्चारन जो सरदार पर सोनो नबी कसम खणी चवंदो आ मूंखे कसम आ उन अल्लाह जी ज़ात जो जंहिंजी ज़ात मुक़द्दस खां सवाइ इबादत जे लाइ को पैदा ई न थियो। इस्म गनी गफूर धणीअ जो ज़मन ज़मीन में ज़हूर धणीअ जो सिज सुहाओ नूर धणीअ जो इस्म गनी गफूर धणीअ जो हासिल कर तो हुजूर धणीअ जो बेखां गोशी यार गुज़ार बाना बेदर पांद मढ़ा। सुभान अल्लाह जो आवाज़ गाड़िया दोस्तों। परवर ही पुट खीर दिना, परवर ही पुट खीर दिना, तू थोखे पुकारी पीर दिना, अहिड़ा कर न कलाम किना, कोन्हे रब कदीर बिना, बेजे जोड़न जो जनसार बाना बेदर पांद मढ़ार। पालियो जाने बर बहर में वकई अल्लाह से मुझे हाजिरी के शर्फ कबूलियत बख्शे। जज़ाकुमुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह हज़रत मौलाना कारी हाफिज़ अहमद साहब सुनो फुलवारा जो तव्हां जे साम्हूं खूबसूरत अंदाज़ में बयान फरमायो। ये हिन मदरसे जा शागिर्द भी आहिनि, हिन मदरसे में कुरान शरीफ हिफ्ज़ करे विया आहिनि। आज़ान थींदो, आज़ान खां बाद में असांजे हज़रत साईं उस्तादुल उलमा शेखुल हदीस उस्ताद मीर हसन साहब वारे वारे जो ख़िताब थींदो जेको इंशाअल्लाह 2:30 बजे ताईं जारी रहंदो ऐं जुमे जी नमाज़ इंशाअल्लाह 2:45 बजे अदा कई वेंदी। जुमे जी नमाज़ 2:45 बजे अदा कई वेंदी। 15 मिनट वुज़ू ऐं सुन्नत जा ॾिना वेंदा। साईं जो बयान इंशाअल्लाह 2:30 बजे तक जारी रहंदी। दोस्तों कोई भी न थे, मेहरबानी करे सब लिख लो। जी मोहब्बत से बैठा हो, सभी